तो कल भगवान श्री कृष्ण अर्जुन को पुछो छा तू गीता बुधी तुझो मोह नष्ट थियो। तो अर्जुन चयो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा। श्री कृष्ण तहांजे कृपा से तहांजे आशीर्वाद से तहांजे मेहर से मुझो मोह नष्ट थियो। हथ कांपिन पिया अर्जुन जहरे महारथीअ जा गांडीव धारी। ॿियो अध्याय पढ़ी त ॾिसो पसीना अची विया हिकदम शरीर साणो थियो। अर्जुन चवनि था मुंहिंजो शरीर शिथिल थी वियो समझ में नथो अचे छा कयां छा न कयां। रोअण लॻा अर्जुन जहिड़ा और रथ जे पोएं भाग में वञी धनुष रखी छॾियऊं हेठि वेही रहिया। त अहिड़ो भगवान ज्ञान ॾिनो कि उन्हनि में बल ताक़त शक्ति पुष्टि हिम्मत भव ख़त्म थी वियो निर्भयता अची वई बल अची वियो। ऐं अर्जुन उहे ई चई रहिया आहिनि जेके ॿिए अध्याय में साणा थी विया वेही रहिया कुझु सम्झ में नथो अचे मां युद्ध न कंदुमि न योत्से। हाणे उहे अर्जुन चवनि था नष्टो मोह मुंहिंजो मोह नष्ट थी वियो स्मृतिर्लब्धा मूंखे यादि अची वई तव्हांजी कृपा सां तो प्रसादात। हाणे तव्हांजे वचन जो पालन कंदुमि करिष्ये वचनम तो तव्हां जेको चवंदो मां उहो कंदुमि। बसि इन खां पोइ भगवान श्री कृष्ण कुछ भी न चयो चुप थिया। इहो जॾहिं जवाबु ॾिनो न अर्जुन की बसि हाणे मां जेको तव्हां चवंदो मां उहो कंदुमि मोह नष्ट थी वियो मूंखे स्मृति अची वई। भगवान कुझु चयो ई कोन शांत थी विया कि गीता सफल थी वई। अर्जुन खे ॻाल्हि सम्झ में अची वई। इते भगवान जो श्री मुखवाक वचन संपूर्ण थियो। तंहिंखां पोइ संजय था चवनि संजय तव्हांखे यादि आहिनि धृतराष्ट्र खे गीता भगवान श्री कृष्ण जो पूरो वर्णन ॿुधाए रहिया आहिनि। धृतराष्ट्र खे संजय था चवनि त हे राजन हिन तरीक़े सां मां श्री वासुदेव कृष्ण ऐं भक्त अर्जुन जो निरालो भेद वारो संवाद ॿुधो। हिन मूंखे ॿुझे योग खे महर्षि वेद व्यास भगवान जी कृपा सां हासिल थियो। छोजे महाभारत खां पहिरियों उहे दिव्य दृष्टि ॾेई आ। पहिरियों त आया ॼण उनखे धृतराष्ट्र खे लेकिन धृतराष्ट्र न वरितो कि मां जीते जी पंहिंजे ॿारनि खे न ॾिठो आहे न भाइटियुनि खे ॾिठो आहे न पुटनि खे ॾिठो आहे न कौरवनि खे ॾिठो आहे न पांडवनि खे ॾिठो आहे। ऐं युद्ध थींदी त स्वाभाविक आहे हिन पक्ष जा हुन जा ॿिन्ही पक्षनि जा माण्हू मरंदा। जिन खे मां खेॾंदे न ॾिठो खाईंदे पीअंदे नचंदे न ॾिठो उन्हनि खे केवल मरंदे ई त ॾिसंदुमि। प्रभु मूंखे नेत्र न खपनि। धृतराष्ट्र दिव्य दृष्टि वठण खां इनकार करे छॾियो। तॾहिं भगवान वेद व्यास संजय ॾाढा भगवान श्री कृष्ण जा भक्त पहिरियों बि हुया पर जॾहिं खां गीता ॿुधऊं त परम भक्त थी विया महात्मा बणिजी विया संजय भक्त। त संजय खे इहा दिव्य दृष्टि ॾिनी कमाल। अॼु बि उहा विज्ञान कोन्हे अॼु बि विज्ञान कोन्हे अहिड़ी। असांजी भक्ति विज्ञान ॾिसो युग पहिरियों 5,500 साल पहिरियों कि युद्ध काथे थी हले कुरुक्षेत्र धर्म क्षेत्र कुरुक्षेत्र। हस्तिनापुर में महल जे अंदर न कोई इंटरनेट न कोई वायर न कोई साधन न कोई उपकरण। या ॾिसो कहिड़ी भक्ति विज्ञान आहे। ये मंत्र विज्ञान आहे योग विज्ञान आहे कि उते महल में वेठे उनखे ईअं थो नज़र अचे जीअं थिएटर में फिल्म नज़र ईंदी आहे। ऐं एतिरो ई न आवाज़ बि साफ़ थी ॿुधणु अचे जेकी ॿियनि खे नथी ॿुधणु अचे। जेको विराट रूप ते युद्ध में ई नज़र न आयो ॿियनि खे उहो संजय भक्त खे नज़र आयो। ऐं उन वर्णन बि ॿुधायो वरी धृतराष्ट्र खे। ऐं उते नज़र न आयो जिते भगवान उते युद्ध जे क्षेत्र में उहो विराट रूप केवल अर्जुन खे ॾेखारियो। दिव्य नेत्र केवल अर्जुन खे ॾिना ऐं हेॾे संजय खे। त हाणे उहे ई संजय भक्त चवनि था त हे राजा हे अद्भुत संवाद मां ॿुधो भक्त अर्जुन भगवान श्री कृष्ण जो हे ॻुझो भेद हे रहस्यमय ज्ञान हिन मूंखे हिन ॻुझे योग के महर्षि वेदव्यास महाराज जी कृपा से हासिल थियो। ये दिव्य दृष्टि मिली
ऐं जॾहिं हिमा ॾिठो ऐं ॿुधो त महायोगेश्वर भगवान श्री कृष्ण जे श्री मुख मां हे अमृत मूंखे पीअण जे लाइ नसीब थियो। तंहिं करे हे राजन, हाणे ॾिसो गीता पूरी थी वई, ज्ञान ॾेई छॾियो श्री कृष्ण अर्जुन खे। हाणे जेको ॻाल्हाइनि था संजय महाराज, भक्त संजय पंहिंजे तरफ़ों ई था ॿुधाइनि पिया, ध्यानु ॾिजो। पंहिंजो अनुभव, यानी एॾी दिव्य शक्ति बि उन्हनि खे अची वई। छा था चवनि? संजय भक्त चवनि था, हे राजा, भगवान श्री कृष्ण भक्त अर्जुन जे हिन भेद वारे, भलो करण वारे, निराले, गोपनीय हिन अमृत वचननि खे, हिन गीता जे ज्ञान खे वरी वरी बार बार मूंखे यादि थो अचे। चओ हरे राम। मूंखे बार बार जी यादि थो अचे त मुंहिंजो आनंद वधी थो वञे, परम आनंद थो अचे। हे राजा, मुंहिंजो रोम रोम पुलकित थो थी वञे। श्री हरिय जे तमामु निराले रूप खे बि, यानी विराट रूप खे वरी वरी यादि करे मुंहिंजे चित्त खे अचरज थो थिए। चओ हरे राम, हरे कृष्ण। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, अपार ख़ुशी थी थिए, परम आनंद थो थिए। हे राजन, मां वधीक छा चवां? जाते योगेश्वर भगवान श्री कृष्ण, जाते गांडीवधारी भक्त अर्जुन, बस उते ई श्री मान, नीति ऐं धर्म सब उते ई आहिनि ऐं उते ई विजय बि आहे। ॾिसो कमाल थियो। जेके भगवान श्री कृष्ण न चयो, आख़िरीअ में चई पिया सघनि, उहे त अंतर्यामी चवनि अर्जुन तूं जीते वे महाभारत, लेकिन उन्हनि न चयो, ऐं संजय चई छॾियो। भक्त संजय चवनि था कि उते ई जीते जाते श्री कृष्ण भगवान, लक्ष्मी भी उते ही आ, ऐश्वर्य उते आ, मान सम्मान उते आ, नीति उते आ, धर्म उते आ, स्वाभाविक का विजय भी उते ही आ, जीत भी उते ही आ। यत्र योगेश्वरो कृष्ण, यत्र गांडीवधारी अर्जुन, तत्र श्री विजय, मान सम्मान धर्म सब कुछ उते ही आ। इन तरह सां ये समझो कि युद्ध जो जेको परिणाम हुयो, युद्ध थियण खां पहिरियों ई भक्त संजय ॿुधाए भी छॾियो। इते अगरि विश्वासी हुजनि हा, श्रद्धावान हुजनि हा, धृतराष्ट्र बंदि कराए छॾिया युद्ध, और दुर्योधन आज्ञाकारी हुजे हा त महाभारत ही न थिया। चओ हरे राम। इते श्रीमद् भगवत गीता भगवान श्री कृष्ण अर्जुन संवाद जो 18 अध्याय मोक्ष संन्यास योग नाले सां संपूर्ण थियो। भगवत गीता संपूर्ण थी, बाकी ने जो महत्तम असां सुभाणे पढ़ंदासीं। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्री कृष्ण श्री अर्जुन जी महाराज की, संजय जी महाराज की। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद।